नमवर हो मिठा मेहरान में मिलबो। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां आहियां एजाज़ जीवन ऐं मां ॾिसी रहिया आहियो सिंधु अदब टीवी। अॼु असां जेका महिमान शख़्सियत मौजूदु आहे उहो प्रोफेसर انور پرديسي मौजूदु आहे असां सां गॾु, जंहिंजा ॿ किताब बि मार्केट में अची चुका आहिनि ऐं खैरपुर जी सुञाण शख़्सियत आहे, शाइर आहे, राइटर आहे ऐं पाण अदीब बि आहिनि। ऐं अॼु उहे ॻाल्हाईंदा तनवीर अब्बासीअ जी शख़्सियत ते, जेका सिंध जी निर्वार शख़्सियत आहे, सुञाण शख़्सियत आहे। त असां साईं जन खां पुछा कंदासीं त तनवीर अब्बासीअ जी शख़्सियत जे बारे में अव्हांजी कहिड़ी राय आहे? महिरबानी भाउ एजाज़ जीवन जो तव्हां अॼु हिकिड़े अहम मौज़ूअ जे तरफ़ जेको आहे सो ध्यानु ॾियारायो आहे। तनवीर अब्बासी सॼे सिंध जी सॼी सिंध में तो मशहूरु ई मशहूरु हुयो। तनवीर अब्बासी खैरपुर जे अदीबनि लाइ उनजो जेको छपर छांव वारी हैसियत हुई ऐं जेके बि खैरपुर जा सीनियर जूनियर अदीब आहिनि उहे तक़रीबन तनवीर अब्बासीअ जे असर हेठि रहिया आहिनि। तनवीर अब्बासीअ जे पंहिंजो हुन में उनजे गाइडेंस हेठि रहिया आहिनि। मां करे डॉक्टर तनवीर अब्बासी जी शख़्सियत जे बारे में तव्हां जेको मूंखां सुवालु पुछियो आहे त तनवीर अब्बासी जेका शख़्सियत हुई उहा इंतिहाई हलीम, माठियूं, मिलनसार, खिलणूं मिलणूं, छो त उनजी शाइरी बि जॾहिं पाण पढ़ूं था उनजी शाइरी में बि असांजी उन जेका शाइरी आहे उन में बि अहिड़े क़िस्म जी जेको आहे उथल मौजूदु आहे त उनजी शाइरी धीमी शाइरी आहे। हालांकि जंहिं दौर में तनवीर अब्बासीअ शाइरी कई उहो जेको दौर हुयो, कई दौर मज़ाहिमत जा आया, कई दौर सिंधी माण्हुनि जे मथां अहिड़ा बि गुज़रिया जिते तनवीर अब्बासी जेको आहे सो जेको आहे सो उहो पंहिंजो किरदारु अदा कयो, मज़ाहिमती किरदारु अदा कयो। पर तमामु घणी शाइरी जेका हुनजी असांखे मिले थी उहा संदसि शख़्सियत जे उभार खे मिसाल जे तौर ते तनवीर अब्बासी जो हिकिड़ो शेर आहे, मूं त गुल लॻाया आहिनि, पोपट पाण ई आया आहिनि, ॿिया सभु कम अजाया आहिनि, प्यार जा सांग सजाया आहिनि। हीअ जेका असांजी धरती आहे, सिंध धरती आहे, इहा सिंध धरती जे हिन सॼे सिंध धरतीअ जे जेका शहन ते हिते प्यार जा गीत, प्यार जे गीतनि जी जेका आहे गुज़ार थी आहे ऐं जेका पोख थी आहे उहा बि प्यार जे गीतनि जी थी आहे। हिते तव्हां सूफ़ी फ़िक्र जा माण्हू ॾिसंदो, हिते तव्हां वटि शाह भिटाई ॾिसंदो, उनखां अॻ में काॾे काॾनि असांजे माण्हुनि कॾहिं बि पंहिंजो कंहिंखे उचाइण या कंहिंसां फिटाइण या कंहिंसां जंग करण वारी जेको आहे सो कॾहिं बि सोच न आहे रखी। असांजे शाइरनि जी जेका सोच रही आहे उहा सोच हमेशह इहा रही आहे त धरतीअ ते अमन जो बि छॾिजे, धरतीअ ते इंतिहा पसंदीअ जी जेको आहे सो मुखालफ़त कजे, धरतीअ ते जेको आहे सो प्यार मोहबत जो बि छॾिजे। उन प्यार मोहबत वारे ॿिज वारे हिन सॼे सथ में जेको आहे सो तनवीर अब्बासी ईअं सम्झो कि श्रवणी वारो किरदारु अदा कयो आहे। तनवीर अब्बासी मां तव्हांखे उन में हिकिड़ो शेर ॿुधायो, ॿियो मूंखे हिकिड़ो शेर यादि अचे थो त कुझु न खणी वेंदासीं, कुझु न खणी वेंदासीं, कुझु ॾेई वेंदासीं, आहियूं बूर ॾेई मेवो छणी वेंदासीं। हाणे तव्हां ॾिसो इन्हनि ॿिन्ही सिटुनि में हुन जेको पैगाम ॾिनो आहे त हिन धरतीअ ते असां जेको फ़िकिर छॾे वेंदासीं उहो फ़िकिर ईंदड़ सदियुनि ताईं पंहिंजे धरती, पंहिंजे क़ौम, पंहिंजे नौजवान तबिके ऐं पंहिंजे सॼे समाज जो जेको आहे सो इस्लाह बि कंदो ऐं पंहिंजे सॼे समाज खे साम्हूं रखी करे जेको आहे सो माण्हू अॻिते वधंदो ऐं जंहिंमें अमुन हूंदो, जंहिंमें प्यारु हूंदो, जंहिंमें इंतिहा पसंदी ऐं फ़िरके वारे खे जेको आहे सो फ़िरके वारे जे ख़िलाफ़ु तमामु जेको आहे सो तनवीर जा वाज़े ख़्याल आहिनि। त चए थो त रस्ते वेंदे पंहिंजो रस्ते वेंदे को गुल गुलाबी ॾिठमि ऐं उते ई तरसी पियो। शायदि उन हिकिड़ो हाइकू आहे, ज़हन ते ईअं तरी नथो अचे। त तनवीर अब्बासी तमामु हमंगीर शख़्सियत हुई। तनवीर अब्बासी नौजवान शाइरनि लाइ उत्साह जो सबबु हुयो। तनवीर अब्बासी पंहिंजो जेको आहे हमेशह इदारा साज़ शख़्सियत रहिया आहिनि। हुन कॾहिं बि पंहिंजे लाइ कुझु कोन क़बूलियो आहे, हमेशह ॿियनि खे ॾिनई। तव्हां ॾिसो असां वटि शाह यूनिवर्सिटी खैरपुर आहे, तनवीर अब्बासी हुते सचल चेयर जो इदारो क़ाइमु कयो, सचल जे फ़न फ़िक्र खे उभारण लाइ, उनखे दुनिया ताईं पहुचाइण लाइ तनवीर अब्बासी उहो कमु कयो। सचल सरमस्त यादगार कमेटी क़ाइमु कयईं सचल जे फ़िक्र खे फैलाइण लाइ। सरमस्त जेको आहे सो तहक़ीक़ी जर्नल जेको आहे सो उनजो इजरा करायईं।
सचल जे पैगाम खे अञा वधीक उजागर करण लाइ सचल एकेडमी जो जेको क़याम थियो आहे उन दौर में अहिड़नि दौरनि में इन्हनि शयुनि जा क़याम थिया आहिनि जिन दौरनि में सिंध जे मथां मार्शल लॉउनि जा जेके आहिनि से फेर हुआ उन दौर में बि तनवीर अब्बासी पंहिंजे सिंधी माण्हुनि लाइ ऐं सिंध लाइ सोचियो आहे। अच्छा, तनवीर अब्बासी ते तव्हां PhD बि करे रहिया आहियो ऐं तव्हां खां इहो पुछणु चाहींदासीं त तनवीर अब्बासी माण्हुनि में केतिरो फेमस हो, नौजवाननि में सिंध जे लाइ उन छा लिखियो आहे ऐं जेको आहे सो सूंहं ते उन छा लिखियो आहे, जेके ज़्यादतियूं थींदियूं रहियूं आहिनि उन ते छा लिखियो आहे, नौजवाननि खे उभारण लाइ उन कहिड़ो किरदारु अदा कयो? तनवीर अब्बासी जी मूं अॻु चयो उन जी शख़्सियत जे बारे में जेको तव्हां सुवालु पुछो उन में इहे शयूं इलाही अची वियूं आहिनि ऐं मूंखे ख़ुशी आहे, इंतिहाई घणी ख़ुशी आहे तनवीर अब्बासी सां कुझु सालनि असांजी मुलाक़ात रही जॾहिं नवां असां सिटी में आयासीं, खैरपुर में या अदब में आयासीं त तनवीर अब्बासी जी शख़्सियत खां मुतासिर थियासीं। तनवीर अब्बासी नौजवान जो फेमस शाइर, छपर छा नौजवान लाइ हुन वटि जेका उत्साह हुई त हुनजो हिकिड़ो शेर आहे त ईंदो साजन ईंदो ऐं पंहिंजो पुटु जॾहिं अमेरिका वियो ऐं मोटियो त चई नौजवान ई अदब समाज धरती जा मुस्तक़िल वारिस असां जेको पूरो कयो आहे उहो असां उस ताईं पहुचायो आहे। हाणे इहे नौजवान ई साॻी शयुनि खे खणी करे अॻिते वधंदा ऐं नौजवान लाइ हमेशह हुनजो पासो वॾो अहम किरदारु अदा कयो ऐं नौजवान खे वॾा मौक़ा ॾिनई। सिंधीअ बि तनवीर अब्बासी चाहे आहे खैरपुर खे छॾे हैदराबाद में रही, तनवीर अब्बासी चाहे आहे पाकिस्तान जे कंहिं बि कुल में रही, पर हुन सभई शयूं उहे लवाज़मात ख़तमु करे खैरपुर खे पंहिंजी जनम भूमीअ खे इनजे करे तरजीह ॾिनी ताकी हितां जे मिटीअ मां जेके शाइर पैदा थियनि था, हितां जी मिटीअ मां जेके सोचींदड़ नोचींदड़ पैदा थियनि था उन्हनि जे लाइ के राहूं घुरिजनि, उन्हनि खे अॻिते आणिजे, उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो मथे आणींदासीं तॾहिं असांजो जेको आहे सो पोइटल इलाइक़ो जेको आहे उहा तरक़ी कंदो, सिंध तरक़ी कंदी। जेतिरा शाइर हूंदा, जेतिरा फ़िलासफ़र हूंदा, जेतिरा अदीब हूंदा, हुन इहो रुॻो कमु न कयो आहे, हुन इहो बि कमु कयो आहे त दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि मां ख़ासि तौर ते अंग्रेज़ी ऐं फ्रेंच ॿोलियुनि मां तनवीर अब्बासी तर्जुमा करे असांजे अदब खे ॾिना। उहे तर्जुमा शाइरी जा हुजनि, उहे तर्जुमा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कंहिं ॿिनि किताबनि जा हुजनि त उहे तर्जुमा बि तनवीर अब्बासी पहुचाइनि ताकी असांजो नौजवान नस्ल सॼी दुनिया सां, सॼी दुनिया जी इल्मु अदब सां रोशनास थिए। मुंहिंजे PhD जो मौज़ू बि तनवीर अब्बासी जी शाइरी में फ़िक्री लाड़ा ट्रेंड्स आहे। हुन जेके लाड़ा सूफ़ियाना लाड़ा ॾिना, मोहबत वारा लाड़ा ॾिना, रोमांस वारा लाड़ा ॾिना, मज़ाहमत वारा लाड़ा ॾिना, समाज खे कीअं अॻिते वधाइजे हुनजी शाइरी में उहे लाड़ा मौजूदु आहिनि, समाज सां ऐं दुनिया सां कीअं कनेक्ट थी हलिजे उहे लाड़ा हुनजी शाइरी में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि शयुनि ते कमु हले पियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह आख़िरी मरहलनि में मुंहिंजी PhD आहे उहा पासो मुंहिंजो हिकिड़ो सेमिनार थी चुको आहे, ॿियो सेमिनार मां मई ताईं ॾींदुसि त तनवीर अब्बासी इन्हनि सभिनी पहलुनि ते जेके तव्हां सुवाल पुछिया आहिनि उन्हनि सभिनी पहलुनि ते मां पंहिंजे थीसिस में वज़ाहतुनि सां जेको आहे सो ॻाल्हियूं कयूं त तनवीर अब्बासी असांजी उहा हमअगीर शख़्सियत आहे जंहिं खैरपुर जे इल्मु अदब जी आबियारी कई आहे, जंहिं खैरपुर जे उन्हनि ज़हननि खे ॿाहिरि कढियो आहे, उन्हनि ज़हननि खे उकुरे ॿाहिरि कढियो आहे जेके ज़हन ख़ासि तौर ते बेरा रवीअ जा जेको आहे सो शिकार पे थिया या फितननि फ़सादनि वारे माहौल में पे पलिया, उन्हनि सभिनी खे रोशन ख़्याली वारे जॻह ते वठी आया आहिनि ऐं पंहिंजी शाइरीअ जे ज़रिए, पंहिंजी तबियत ऐं सुभाउ जे ज़रिए ऐं मिलनसारी जेका उनजी मां अॻु में बि ॻाल्हि कई उन सुभाउ जे करे हू जेको आहे सो असांजे सिंध, असांजे पाकिस्तान ऐं असांजे ॿियनि इलाही केतिरनि जायुनि ते तनवीर अब्बासी शाइरीअ ज़रिए ऐं उनजी शख़्सियत ज़रिए असांजी रहनुमाई कंदो रहो। व्यूअर्स, तव्हां ॿुधो तनवीर अब्बासीअ जे बारे में प्रोफेसर अनवर परदेसीअ जा ख़्यालात ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में असां नई शख़्सियत सां गॾु हाज़िर थींदासीं। ओसी ताईं असांखे इजाज़त। अल्लाह।